नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त शिकारपुर में खबर ॾींदालूं त JUI ज़िला शिकारपुर जे अमीर मौलाना अब्दुल्ला पौड़ चयो आहे त कुछ ॾींहं पहिरियां JUI ऐं भयो इत्तेहाद जो खबरूं हलियूं आहिनि जेके बेबुनियाद आहिनि। उन में का बि सदाकत न आहे। PPMN आबिद भयो मूं वटि तबे परसी खां सवाइ का बि ॿी ॻाल्हि ॿोल करण न आयो हो। अहिड़ो इज़हार हिन ज़िले प्रेस तर्जुमान हाफ़िज़ रफ़ीक अहमद शहर पारां जारी कयल प्रेस पधराई में कयो। मौलाना अब्दुल्ला पौड़ चयो त असांजी जमायत बिल्कुल मुज़म तरीक़े सां कम कंदी आहे। ईंदड़ बल्दियाती तोड़े जनरल इलेक्शन में पूरी ज़िले में हिस्सो वठंदासीं। कंहिं सां इत्तेहाद करणो आहे या बग़ैर इत्तेहाद जे इहो फ़ैसिलो सूबाई जमायत खे हक़ आहे, जंहिंजी जदोजहद सूबाई जनरल सेक्रेटरी अलामा राशिद महमूद सुमरो करे रहियो आहे। ज़िला शिकारपुर लाइ जेको इहो फ़ैसिलो कंदो उहो फ़ैसिलो असांजो हूंदो ऐं उन ते अमल कयो वेंदो। बाक़ी ग़लति ख़बरूं हलाए ज़िले जे माण्हुनि खे बेचैन न कयो वञे। असां कंहिं मुखालिफ़ खां इलेक्शन जो फार्मूलो न वठंदासीं। असां सूबाई जमायत जे फार्मूले तहत इलेक्शन खटे ॾेखारींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।